नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंजोर खां ख़बर ईंदा हलूं त सिंजोर जे देह छटी जमड़ाऊ जे आबादगार सिंजोर प्रेस क्लब में आबपाशी अमले खडड़ो खिलाफ़ दाहियो है। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था सिंजोरे मां बाबर काछाई जी इन रिपोर्ट में। देह छटी जमड़ाऊ जे नंढे आबादगार दिलबर शेख घर भातियुनि समेत सिंजोरे प्रेस क्लब अॻियां आबपाशी अमले सब डिवीज़न खडड़ो जे ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। चवणु हुयो त आबपाशी अमले ज़रई ज़मीन जो पाणी रोके खेसि मुआशी बदहाल कयो आहे। उन सिलसिले में उन प्रेस कॉन्फ्रेंस करण दौरान वधीक ॿुधायो त टी पीढ़ी खां वठी असांजो मसइलो पाणी ते आहे। असांजी इरिगेशन मिल्कू ख़ासि डिवीज़न इंजीनियर ऐं एसडीओ खडड़ो टी पीढ़ी खां वठी असांजो पाणी ज़री ज़मीन जो मुंहिंजे वारद साहब जो खातो जेको 23 एकड़ 33 गुंठा आहे उन जो पाणी जेको आहे सो शेयरिस्ट जे मुताबिक़ 3 कलाक साढा 22 मिंट पाणी आहे। उन जॻह ते असांखे 2.5 कलाक सिर्फ़ु पाणी जा मिलनि पिया। उन खां पहिरियां असांजे वॾनि बुज़ुर्गनि असां जेको मसइलो आवाज़ उथारियो ग़रीबनि जेके दरख़्वास्तूं ॾिनियूं हुयूं 2008 खां असां शुरू कयूं आहिनि। अञा ताईं 2018 पाणी जी खोट हींअर आई आहे। उन खां पहिरियां जी ॻाल्हि आहे। 2000 मूं वटि सबूत पिया आहिनि। असां एसडीओ वटि इंजीनियर वटि वञूं था उहो असांजी हिकु बि कोन थो ॿुधे। हींअर बि असांखे धमकाइनि पिया। वटि देह छटी आहे जमड़ाऊ मां निकिरे थी रिंद मैनज़ा छटी कुर वाटर नंबर 32 ते हले थी। देह छटी में आहे एसडीओ खडड़ो आहे। मिल्क ख़ासि डिवीज़न इंजीनियर खे इलाही चकर चई चुका आहियूं। उन खां पोइ बस वारनि खे बि असां उमेद था रखूं ख़ासि करे वधि मां वधि असांजे MPS वरियां फकीर कास्किल खे जेको असांजी जेकॾहिं आवाज़ ॿुधे या अख़बार जे ज़रिए त उन खे आहे त असांजो जेके आहे उमेदूं रखूं था। हिन में अलाह में उमेद हूंदी आहे पर इंसान में बि हूंदी आहे। हीअ असांजो मुज़िज़ माण्हू आहे। असां शहर जा माण्हू आहियूं ऐं काफ़ी अरसे खां वठी असांजो हीउ मसइलो हल कोन थो थिए। इन ते थोरो जेकॾहिं ग़रीबनि जी ॻाल्हि ते तवजो ॾिए त महिरबानी थींदी। ऐं हाणे असांजो कल्ह बि असां हैदराबाद में इतिहाद बि कयो आहे कॉन्फ्रेंस बि कई आहे। उन खां अॻिते हाणे वेंदासीं मार्च मां पाण लाल मार्च ते निकिरंदुमि। जेकॾहिं रस्ते में का बि रुकावट थी इंजीनियर ऐं एसडीओ असांखे धमकायो आहे। मूंखे जेकॾहिं को बि असां मां मुंहिंजे ॿाहिरनि या घर वारनि खे कोई हिते या मूंखे रस्ते में का बि रुकावट थी उन्हनि जा ज़िम्मेवार हिकु एसडीओ हूंदो जंहिं असांखे धमकायो आहे ऐं इंजीनियर हूंदो। हुन मुतालबो कयो त फौरी तौर ते खेसि संदसि हक़ ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु बाबर काछाई, अवामी न्यूज़।